वारी जे आवाज़ सां स्टाफ रिपोर्ट मुताबिक़ हैदराबाद बहराड़ी जी समाजी तंजीम जो एक अहम इजलास थी गुजरियो, जंहिंजी सदारत शफ़क़त अली सोलंकी असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट कई। इजलास में तरतीब डेवलपमेंट प्रोग्राम पारां शमीम अख्तर, कैसर परवीन, हिना ज़ंगी ऐं फहमीदा जुणे जो ख़ासि शिरकत कई। इजलास में यूनाइटेड एक्टिव CBOs नेटवर्क हैदराबाद बहराड़ी जे अॻुवाणनि चेयरमैन मीर अब्दुल शकूर मल्हा, जनरल सेक्रेटरी रहमतुल्लाह सोलंकी, कोऑर्डिनेटर मुमताज़ अली कोरी, मारवी समाजी तरक़ियाती तंजीम अॻुवाण ज़ेबिन मल्हा, बराए तरक़ियाती तंजीम जे अॻुवाण फरहाना सोलंकी समेत मक़बूल मल्हा, मोहम्मद यूसुफ सोलंकी, मोहम्मद रहीम सोलंकी, मिठूमल मारवाड़ी, वाशिमुल खत्री, अनीता मारवाड़ी, अब्दुल्ला वीसर, पीर नूनारी, मोहम्मद अली शेख, अब्दुल हमीद सोलंकी ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में तरतीब डेवलपमेंट प्रोग्राम हैदराबाद अॻुवाण शमीम अख्तर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त तरतीब यूनाइटेड एक्टिव CBOs नेटवर्क हैदराबाद बहराड़ी सां मुस्तक़बिल में ईंदड़ मसइलनि जे हल, कैपेसिटी बिल्डिंग, ख़ासि तौर ते नौजवाननि, अक़लियतनि, ट्रांसजेंडर्स ऐं कम्यूनिटी जी शिरकत खे यकीनी बनाइण में दिलचस्पी रखे थी। नेटवर्क में शामिल तंजीमुनि जे मुतहरिक किरदारनि खे साम्हूं रखे खेनि तरतीब पारां मुक़ररु कयल शर्तनि ते पूरो लहण बाद 4 साला मनसूबे में शामिल करण जो फ़ैसिलो कयो आहे। इन मौक़े ते सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त अली सोलंकी चयो त सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो बुनियादी कम ऐं मक़सदु समाजी तंजीमुनि ऐं इदारनि सां मिलाइण ऐं पुल जो किरदारु अदा करणु आहे त जीअं तंजीमुनि जे बाहमी इतिहाद ज़रिए खेनि मुतहद, मुनज़िम ऐं मुतहरिक करे कम्यूनिटी जा मसइला हल करण में मददगार थी सघे। आख़िर में इन तरतीब जे टीम खे जस ॾींदे खेनि जल्दी बहराड़ी में कमु कंदड़ तंजीमुनि सां मुलाक़ातूं कराइण जी ख़ातिर